रियासत रियासत। चाची चाची तव्हां सां इहा मज़ाक कीअं कई आहे? अम्मा ये मज़ाक न आहे। रात पनाह के कुछ माण्हू अगवा करे खणी विया आहिनि। छा पनाह अगवा थी वियो? धीअ तूं परेशान न थी, सिर्फ़ कादन खे अचण ॾे, पनाह जे वार खे बि तौर न ईंदो। पर चाची चाचा जी त वॾी दुश्मनी आहे, किथे उहे पनाह खे नुक़सान न पहुचाइनि। तूं छा थी सम्झे, जेके पनाह खे नुक़सान पहुचाईंदा उन्हनि खे कादन ज़िंदा छॾे ॾींदो? चाची तव्हांजे चेहरे ते त कोई बि ख़ौफ़ कोन थो नज़र अचे, मुंहिंजा त लिंग ॾकनि था। धीअ ख़ौफ़ जो अखर कादन असांखे सेखारियो ई कोन्हे। न मां ख़ौफ़ में आहियां, न ई पनाह जी मौत जो ख़ौफ़ हुयो। एडी भलाई कई अथव त उते पाणी बि पीआरियो त हथ बि धोआ पीआ बि सही। हा भरे थो अचां। आख़िर ही कहिड़ो दुश्मन आहे जेको असांजे घर ताईं अची पहुतो आहे? इहो दुश्मन घणी देर लिकी कोन सघंदो, सिर्फ़ ॿ ॾींहं। 2 ॾींहंनि जो इंतज़ार कर बशीर, हाँ 2 ॾींहंनि जो इंतज़ार कर। हू असांजे पनाह खे किथे नुक़सान न पहुचाए। उन लाइ तूं परेशान न थी। जेकॾहिं पनाह खे उहे नुक़सान ॾियनि हा न त उन्ही जो लाश हिते उछले वञनि हा। हू सिर्फ़ पनाह जी आड़ में मूंखे झुकाइण चाहिनि था, मूंखे। त पोइ तव्हां हाणे छा सोचियो आहे? को बि कदम खणण खां पहिरियां असांखे अम्मा बख्ती सां सलाह करणी पवंदी। ॾिसूं त अम्मा बख्ती छा थी चए। इन्ही करे मूंखे हवेली वञणो पवंदो। छा मां बि हलां? न, तूं फ़िलहाल घर में ई रहो। अॼु शाम ताईं मां कंहिं न कंहिं नतीजे ते ज़रूर पहुचंदुसि। जन कादन जे जिगर में हथ विधा, उन्हनि जो अहिड़ो त अंजाम कंदुसि जो उन्हनि जूं 7 नस्लूं छिरक भरे उथंदियूं ऐं उन्हनि खे ख़बर पवंदी त कादन सां फिटाइण जो अंजाम छा थींदो आहे, छो त कादन जो उन्हनि कुर्ब ॾिठो आहे। कादन जे कहर खां उहे वाक़िफ़ न आहिनि वाक़िफ़। इनखे आखिरी मानी समझी खाई छॾ। जेसी ताईं रोज़ी लिखियल आहे ओसी ताईं मूंखे मिलंदी रहंदी। मालिक खां सवाइ ॿियो को बि मुंहिंजी रोज़ी बंदि नथो करे सघे। छा तोखे हिते ख़ौफ़ नथो थिए? कादन जो पुटु आहियां। बाबा ज़िंदगी में ख़ौफ़ सेखारियो ई न आहे। मौत जो ख़ौफ़ छा थींदो आहे इहो तोखे असां ॾेखारींदासीं। तव्हां पाण ख़ौफ़ में वरतल आहियो। यो पंहिंजो वक़्तु बंदि कर। अकेलो आहियां मारे वठो, पर हक़ीक़त इहा आहे त ख़ौफ़ में तव्हां। इन जो पहिरियों कारण इहो आहे त तव्हां बुधिल आहियो ऐं मुंहिंजो कुझु बि बिगाड़े नथा सघो। असां केरु आहियूं इहा तोखे तमामु जल्द ख़बर पइजी वेंदी। जंहिं ॾींहुं ख़बर पई उन ॾींहुं बाबा तव्हांखे ज़िंदा कोन छॾींदो। उमर बाबा खान
वाह सलाम अहिड़ो कॾहिं खां थी वियो आहीं जो निहाल ख़ान खां बि मुंहुं मोड़ियो भॻो थो वञी ख़ैर त आहे न पुट सादिक तूं हल मां अचां थो। ठीकु आहे बाबा साईं। यार ॻाल्हि त ॿुध पर आख़िरकार कहिड़ी तकड़ अथई जो ईअं निहाल ख़ान ते बि नज़र कान थी पई? हा निहाल ख़ान अदा कादन जो पुटु पनाह अगवा थी वियो आहे, इन जे करे अदा जे घर वञी पिया। पनाह अगवा थी वियो? जी हा निहाल ख़ान। यार आख़िरकार कंहिंजी फिटी जो शींहं जे वञी वात में हथु विधई। इहा त ख़बर अदा कादन खे हूंदी। तोसां कंहिं ॻाल्हि कई? मुंहिंजी न्याणी हुनजे घर वई हुई, उन्ही अची मूंखे ॿुधायो। सही थो चई यार, पहिरीं तूं वञी पंहिंजे भाउ सां कुल्हे कान थी विया। छा मतिलबु आहे निहाल ख़ान तुंहिंजो? मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त वञी भाउ सां सूर सल कुल्हो कुल्हे सां वञी मिलाईसि। ॿी ॻाल्हि त दुश्मननि जी ख़बर कान्हे, हाणे इहो पनाह ज़िद अचे बि अलाए न। मालिक भलाई कंदो निहाल ख़ान, अहिड़ी वाई चङी न आहे। ठीकु आहे ॿियनि छोरनि जी करे पुछां वॾो मच मचाए वेठा। हाणे ख़बर न आहे त अलाए कंहिंजूं डिगियूं सड़ंदियूं। कादन इहो सभु कुझु कीअं थियो? राति मां देरि ताईं हिते हुयुसि। बाबा दिलमुराद खे शहर छॾे जॾहिं घर पहुतुसि तॾहिं मूंखे ख़बर पई त केरु हुया, किथां आया, कीअं थियो, छा थियो, का ख़बर नथी पए। कंहिंजी एतिरी हिमत वधी वई आहे? हा कंहिंजी एतिरी हिमत वधी वई आहे जो असांजे ॻोठ में अची असांजे ख़ासि माण्हूअ जे गिचे में हथ विधा? कंहिं विधा? इहो ॿुधाए कादन मूंखे त पंहिंजी दुश्मनी कैसा आहे? साईं दुश्मनी कादन जी न, पर इहो सभु कुझु असांखे ॾेखारण लाइ कयो वियो आहे। कादन तुंहिंजो शक कंहिं तरफ़ थो वञे? मां इन नए सूबेदार खे बादल ऐं फ़क़ीरे वारनि सां गॾु घुमंदे ॾिठो आहे ऐं उन्हनि जी औताक ते बि वेंदे ॾिठो आहे। छा था सम्झो? हा बख्ती बेगम छा थी सम्झी त हिकिड़ो मामूली सूबेदार असांजे ख़िलाफ़ एॾो सख़्तु क़दम खणी सघे थो? बाबा साईं हू कानून जो माण्हू आहे, हुनखे अञा ताईं हितां जी ख़बर न आहे पई त हितां जो कानून सिर्फ़ु तव्हांजे हुकुम सां हलंदो आहे। इन करे हू फ़क़ीरे वारनि सां मिली करे पंहिंजी ताक़त जो मुज़ाहिरो मुंहिंजे साम्हूं करणु चाहे थो। कंहिं में केतिरी ताक़त आहे इहा त ख़बर सभिनी खे पइजी वेंदी, पर जेसीं ताईं पका सबूत न मिलनि तेसीं ताईं कंहिं में हथ न विझिजो। कादन शाम ताईं जो वक़्तु आहे, तूं बि जांच कर, मां बि जांच कयां थी, ऐं असांखे जेको कदम खणणो हूंदो सो अॼु राति ई खणंदासीं। जेको हुकुम आहे मां साईं। इन्हनि माण्हुनि जो अंजाम भयानक थियणु घुरिजे। बख्ती बेगम अहिड़नि ज़ालिमुनि जे मथां का बि रिआयत न थियणु घुरिजे, का बि रिआयत न। तोखे मूंसां सलाह करणु खपंदी हुई फ़क़ीरा। बाबा साईं जेकॾहिं तव्हां सां सलाह कयूं बि आहे तव्हां असांखे त रोके छॾियो आहे। बाबा साईं अवां क़बूल कोन कयो, छो त इन ॾोह जो इल्ज़ाम असां मथां कोन ईंदो। भुलियल आहियूं निसोरो भुलियल आहियूं। मूंखे इहो ॿुधाए त राति सूबेदार किथे हुयो? अमां राति 12 बजे ताईं त थाणे ते हुयो। उन खां पोइ वञी पंहिंजे क्वार्टर ते सुम्ही रहियो। रियासत 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 रियासत। ज़ुबैदा तुंहिंजे मुड़ुस इहो ॾाढो फ़क़ीर ग़लति कयो आहे, छा तूं हुनखे रोके न पई सघीं? चाची फ़क़ीरो मुंहिंजो मुड़ुसु आहे, पर उन खां पहिरियां तव्हांजो पुटु आहे, छा हू तव्हांजो चवणु वठे हा? अम्मा अदा को बि ग़लति कमु न आहे कयो, मुंहिंजी दिलि वठां कमु कयो अथसि।
बसरा कादन जो पुट पनाह खे अगवा करण जी ख़बर अथई? नतीजो छा निकिरंदो? नतीजो जहिड़ो बि निकिरे उनखे अदा वारा मुंहुं ॾेई वेंदा। तव्हां त पहिरियां ई पंहिंजे मथां इल्ज़ाम हणी छॾियो आहे। अञा त कादन खे ख़बर नाहे त हुनजे पुट खे कीअं अगवा कयो आहे। जी मोहिब, इन तरफ़ शकी गाड़ी जे टायरनि जा निशान नज़र आया आहिनि। हा हिते बीहो, मां अचां थो। ठीकु आहे। पेरनि जा निशान चिटा आहिनि। हितां पनाह खे गाॾी में खणी विया आहिनि। इहो कमु फ़क़ीर ऐं सूबेदार जो आहे। सिर्फ़ु पक्का सबूत मिली वञनि, ॿिन्हिनि खे कादन उबतो टंगींदो। एॾे वॾे कदम खणण खां पहिरियां ई तोखे मूंसां सलाह करणु खपंदी हुई फ़क़ीरा। बाबा साईं, जेकॾहिं तव्हां सां सलाह कयूं बि हा, तव्हां असांखे त रोके छॾियो आहे। बाबा साईं, अवां क़बूल कोन कयो, छो त इन ॾोह जो इल्ज़ाम असां मथां कोन ईंदो। भुलियल आहीं, भुलियल आहीं, निसोरो भुलियल आहीं। इहो जेको कादन आहे न, कादन खोजी कुत्ता थो घुराए, कुत्ता। उहे कुत्ता जी असांजे दर ते वेहंदा। उहो कादन असां सभिनी खे ॿधी खणी वेंदो। जेकॾहिं ॿधी खणी बि वियो बाबा, त कादन छा कंदो? वधि में वधि 4 ॾींहं ॿधी टंगे फिटी कंदो। उहा त तोखे पोइ ख़बर पवंदी। पोइ ख़बर पवंदी त तव्हांखे पंहिंजी औताक में घणा ॾींहं टंगे था रखनि, टंगे। बाबा बाबा, तूं घर वञी सवड़ पाए सुम्ही रहो। हिते जेके बि मसइला थिया आहिनि न, असां उन्हनि खे पाण मुंहुं ॾेई वठंदासीं। जेकॾहिं ॻाल्हि ॻरी थी वई न, त इहो इल्ज़ाम दिलबर ऐं शेरल पाण मथां खणी वठंदा। अरे हुन मूंसे जी टंग भञी छॾी अथव। हू त अस्पताल में पियो आहे। रुगो कादन खे झुकायो, असां जूं टंगूं भॻूं ख़ैर आहे। मां त हाज़िर आहियां। सिधी गोली मुंहिंजे सीने में हणी ऐं उहो केस तव्हां कादन मथां करियो। बाबा निहाल, मुश्ती मुक़ाबलो कंदासीं। माई बस्ती गुल खान जे जुते तव्हां कादन जो कुझु नथा बिगाड़े सघो, कुझु बि न। हिते हर कंहिंजी पंहिंजी रियासत, 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 रियासत। अमां, जमादार आयो आहे। वठी अचेसि। अमां बख्ती जी बादशाही जो ख़ैर। मूंखे इहो ॿुधाए त राति सूबेदार किथे हुयो? अमां राति 12 बजे ताईं त थाणे ते हुयो। उन खां पोइ? उन खां पोइ वञी पंहिंजे क्वार्टर ते सुम्ही रहियो। इहा पकी ख़बर आहे त सॼी राति उते सुतल हो? राति 2 वॻे असां चांहि कईसीं। सिपाही इलाइक़ा चयो त साहब सुॼागा त उनखे चांहि पीआरियूं। उन टाइम बि साहब सुतल हुयो। ठीकु आहे, तूं वञी सघी थो। अमां, छा मुंहिंजो शक साहब? हिते हर कंहिंजी पंहिंजी रियासत, रियासत, रियासत।
रियासत रियासत फ़क़ीर जेकॾहिं कुता अची असांजे पेरनि में वेह ऐं जेकॾहिं असांजी औताक में दाख़िल थिया त पोइ वॾो मसइलो थी वेंदो। जेकॾहिं ये कुत्ता अची असांजे पेरनि में वेठा न त मुंडीअ ते लत ॾेई उते ई साह कढी छॾींदोसांनि। ऐं जेकॾहिं औताक तरफ़ आया त पोइ उते ई मुंहुं हलूं था। अदा दर ते कादन या कुत्ता मुंहुं हलूं था। जेकॾहिं रईस भूरल ख़ान विच में न हुजे हा न त पोइ न कादन जी बि औकात न कुत्ते जहिड़ी हुजे हा। पोइ त इहे ॿई उते मुंहुं ॾिसे। हा पर हाणे अंदर हली औताक ते वेंदव या कुतनि जे इस्तक़बाल लाइ हिते बीहंदो? लॻे थो फ़क़ीर कुतनि जो इस्तक़बाल कंदो। मां इहो थो सोचां त हिन निभागनि जो रुख थाणे तरफ़ यानी सूबेदार ॾांहुं हुजणु घुरिजे हा। इहे निभागा आहे हेॾा केॾा था अचनि। जेकॾहिं ई दर ते वेठा वे त मुंहुं ॾेई वठंदासीं। बस हाणे बस बकवास पंहिंजी बंदि कर। मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाए कुतनि कहिड़े तरफ़ रुख कयो आहे? जिते उन्हनि खे वञिणो हो निहाल ऐं फ़क़ीरे वारनि जी उताक ते विया आहिनि। हाणे त बाबा वॾो को मेड़ाको लॻो पियो आहे हुते। रब पाक पनाह ॾे साहब। बाक़ी ईअं ड्रामो ठाहे पंहिंजे ई पुट खे अगवा करे असांखे चाचा भूरल ख़ान वटि रुसवा न कर। इहो ड्रामो आहे या हक़ीक़त? इन्ही जो फ़ैसिलो त हाणे बाबा भूरल ख़ान ई कर। रियासत 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 तव्हां सभु बाबा खाने कोट वारा वञो। ॿुधाए करीमा कुतनि खे किथे छॾे आहे? साहब करीम मथां मालिक जा करम। भलो थियो जो इन्हनि कुतनि पंहिंजे थाणे जो रुख न कयो, न त साहब अॼु पाण बि इन्हनि सां गॾु टंगियल हुजूं हा। बस हाणे बस बकवास पंहिंजी बंदि कर। मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाए कुतनि कहिड़े तरफ़ रुख कयो आहे? जिते उन्हनि खे वञिणो हो निहाल ऐं फ़क़ीरे वारनि जी उताक ते विया आहिनि। हाणे त बाबा वॾो को मेड़ाको लॻो पियो आहे हुते। रब पाक पनाह ॾे साहब। इहे पंहिंजो पाण में आहिनि करीमा, इहे पाण ई निबिरी वेंदा। रिश्तनि में त मिट आहिनि पर उन्हनि जा इख़्तिलाफ़ात निबरण वारा कोन थी साहब।
इन खां पहिरियां के इन्हनि जे विच में मसाला हुया छा? साहब अंदर जी ॻाल्हि इहा आहे त फ़क़ीरो चाहे थो त कादन जी जाइ ते पूरी जागीर मथां मुंहिंजा हुकुम हलनि, पर अम्मा भक्ति माई भक्ति अम्मा भक्ति वरी कॾहिं खां थी वई? साहब उनजी इज़त कंदो आहियां। ठीकु आहे साहब मूं त ॻाल्हि पई कई त फ़क़ीरे वारनि जे मथां अम्मा भक्ति जो कोई भरोसो न आहे ऐं हू भरोसे जे क़ाबिल बि कोन्हनि साहब। उन्हनि खां तव्हां थोरो ख़्याल सां रहिजो, पेर कढण में देरी न कंदा। तोसां ख़ैर त आहे न कादन? ज़मीन मां चंद रोल कुत्ता गाए सॼो ॻोठ गॾु करे अची मुंहिंजे दर ते छॾियो। जेकॾहिं तुंहिंजी असां सां एॾी दुश्मनी आहे ऐं असांजूं शक्लूं तोखे नथियूं वणनि न, त खोले छॾ पंहिंजे हिन बंदूक जो पूरो बारूद हिन सीने में। मूंखे ई न पर असां सभिनी खे मारे छॾ। असांजा खून तोखे बख़्शूं था। बाक़ी ईअं ड्रामो ठाहे पंहिंजे ई पुट खे अगवा करे असांखे चाचा भूरल ख़ान वटि रुसवा न कर। इहो ड्रामो आहे या हक़ीक़त? इन्ही जो फ़ैसिलो त हाणे बाबा भूरल ख़ान ई कर। अचो मूंसां। छा थो सम्झी अदा? व्यापो करे उते घुराईंदा असांखे या कादन जी पाण सां ॻिची में थो विझंदो? जेकॾहिं मसलो दिलमुराद ख़ान सां थियल हुजे हा न, त पोइ इहो कादन असांखे तव्हां ॿधी खणी वञे हा। पर हिन वक़्तु मसलो कादन सां थियल आहे, इन करे तव्हां पहिरियां बीठो वञी माई भक्तीअ खां इजाज़त वठो। हाणे ॾिसणो इहो आहे त माई भक्ति ऐं चाचा भूरल ख़ान इन कादूअ खे केतिरी था छूट ॾियनि। यार अधो छे मथे वाली यार भक्ति तूं वटि त हिते घर में फड़कियूं आहिनि ऐं छोकिरा त उतां त अकेला आहिनि। किथे कादन होश विञाए अची वञे त? इन रिछ खे रोकण जे लाइ मुंहिंजा ॿ पुट शींहं हुते मौजूद आहिनि। बाबा तोखे वरी बि उताक ते वञी जांच करणु घुर्जे। हिकु तूं ई आहीं बाबा जेको कादन खे तड़े हुतां वापसि कढे सघे थो, न त अदा ऐं कादन वारा हिक ॿिए खे धक हणी रतो रत न करे छॾनि। मां थो था कदे जेसि ताईं ने कादन खे पूरा पूरा सबूत नथा मिलनि न, तेसि ताईं हू पंहिंजो होश कोन विञाईंदो। सम्झी? चौहान जल्दी 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 मुझको गन सब्सक्राइब। जेकॾहिं कादन पक्का सबूत हथ करे ऐं फ़क़ीरे वारनि जे मथां शाहिद बीहारिया त पोइ त वॾो मसइलो थी वेंदो। पर माई भक्तीअ खे असां सभु पुराणी दुश्मनी आहे, उहा त मौके जी ताड़ में आहे। आहिनि त कम ग़लति थियल, बसि मालिक साईं भलाई कंदो। ॾिसूं त छा थो थिए। पुटनि केर उते हया आहिनि त कादन ख़ाली हथे न अची हा। फ़क़ीरे ऐं बादल खे ॿधी हिते खणी अची हा। बाक़ी बेगम इंसाफ़ जल्दबाज़ी में न आहे थींदो। खणी जो असांखे इशारा उन तरफ़ जा मिलिया आहिनि, पर वरी पक्का सबूत त न आहिनि न। ऐं ॿी ॻाल्हि त कुतनि जे पेरनि खे धुर करण सां कंहिंखे बि सज़ा त नथी ॾेई सघे न। इन करे सख़्त क़दम न खयूं बाबा साईं। हाणे जीअं तव्हांजो हुकुम हुजे। तव्हां इंतज़ारु कयो,
मां दा न्याल दे नाप कयां तो हू छोकरनि समेत हिते हाज़िर थी वेंदो बाक़ी ॻाल्हि जो मूं साम्हूं थी साईं हू ॾोही आहिनि पाण खे बेकसूर साबित करण लाइ भले साईं ते हथ रखी वेंदा पोइ तव्हां छा कंदो ॿुधायो अहिड़ा माण्हू सवाल सां न पर मार सां सचा थींदा आहिनि मार सां वक्ती वक्ती छा चवां थो हाणे हर मसइले जो हल हथियार न आहे हूंदो ॻाल्हियुनि जे ज़रिए मसइलो हल कयूं था न ॻाल्हियुनि में हू ॾोही निकिरनि ऐं पनाह खे अगवा करण में हुननि जो हथ हुजे पोइ ॿुधायो उन्हनि खे कहिड़ी सज़ा ॾिजे ॻाल्हियूं तो साम्हूं थी वियूं ऐं जेकॾहिं हू ॾोही निकिरनि न त उन्हनि खे सज़ा तूं ॾिजे जिते अमल मां कराईंदुसि रियासत रियासत